Assalamu alaikum class. This is Naveed Ahmad Sumro. I welcome to all of you on behalf of NIMS Virtual Academy. अॼु असां सुलह हुदैबिया जे बारे में पढ़ंदासीं। सभ खां पहिरियों इहो सुवाल पुछो वेंदो आहे, सुलह हुदैबिया कॾहिं थियो? जवाब आहे सुलह हुदैबिया पहिरीं ज़ुल्क़द सन 6 हिजरी में थियो। अच्छा, हाणे इन जो मां तव्हांखे बैकग्राउंड ॿुधाईंदो हलां त हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके मुकरमा मां हिजरत करे मदीने मुनवरा में राश अख्तियार करणु लॻा। उते इस्लाम जी दावत ऐं तबलीग जो अज़ीम फ़र्ज़ सरअंजाम ॾियणु लॻा। पाण सॻुरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु सहाबा सॻुरा पिणु मदीने मुनवरा में रहिया। दावत ऐं तबलीग जो सिलसिलो हलंदो रहियो। इस्लाम आहिस्ता आहिस्ता पखिड़िजंदो रहियो। हिजरत जे 6 साल यानी सन 6 हिजरी में पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सहाबिद सॻुरनि खे फरमायो त मूं ख़्वाब ॾिठो आहे त सहाबा सां गॾु मके मुकरमा में पहुची उमरो अदा कयो आहे। सो जेको आहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 1400 सहाबा सां गॾु हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 1400 सहाबा साण करे मके मुकरमा ॾांहुं रवाना थिया। पहिरीं ज़ुलज सन 6 हिजरी में, ठीकु आहे, मके मुकरमा ॾांहुं रवाना थिया। अच्छा, उन खां पोइ जेको आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जेको आहे मदीने मुनवरा जो नाइब कंहिंखे मुक़ररु कयो, कहिड़े सहाबी खे मुक़ररु कयो? सो सुलह हुदैबिया वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पाण सॻुरनि सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मदीने मुनवरा जो नाइब हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मकतूब रज़ी अल्लाह खे मुक़ररु कयो। हज़रत अब्दुल्ला बिन उम्मे मकतूम रज़ी अल्लाह खे मुक़ररु कयो, ठीकु आहे। उन खां पोइ सुलह हुदैबिया वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां कहिड़ी जेका घरवारी गॾु हुई? सो जवाबु आहे सुलह हुदैबिया वक़्तु सुलह हुदैबिया वक़्तु पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सां गॾु उम्मुल मोमिनीन उम्मुल मोमिनीन हज़रत उम्मे सलमा
हज़रत उम्मे सलमा रज़ी अल्लाह ताला अन्हा गॾु हुई। ठीकु आहे। अच्छा, उन खां पोइ जेको आहे मदीने मुनवरा खां तक़रीबन केतिरा किलोमीटर जेको आहे जॻह आहे जिते जेको आहे मीकात चइजे थो, उन जॻह ते जिते हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उमिरि जी नियत कई आहे, इहराम ॿधो। सो इन जो जवाबु आहे मदीने मुनवरा खां 12 किलोमीटर मुफ़ासिले ते हिकु जॻह आहे जंहिंखे मुफ़ासिले ते हिकु जॻह आहे जंहिंखे ज़ुल हुलेफ़ा ज़ुल हुलेफ़ा यानी मीकात चइजे थो। ठीकु आहे। उन जॻह ते हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उमिरि जी नियत कई। उन जॻह ते हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन उमरा जी नियत कई ऐं इहराम ॿधो। ठीकु आहे। हाणे थोरो अॻियां तव्हांखे इन किसे जो जेको आहे बैकग्राउंड ॿुधाईंदो हलां। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत बुसर बिन सुफ़ियान रज़ी अल्लाह खे मके वारनि जूं हालतूं मालूम करण लाइ मोकिलियो। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन सफ़र कंदे मदीने मुनवरा जे विच में असफ़ान जे हंधि पहुता त हज़रत बुसरा बिन सुफ़ियान ख़बर ॾिनी त मके जा कुरैश सरदारनि सां गॾु थी रहिया आहिनि ऐं उहे पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे उमिरि करणु न ॾींदा, जंगी करण लाइ बि तयारु आहिनि। हिन सूरत हाल खां पोइ हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन साहिबनि सॻोरनि सां मशवरो कयो। सभिनी सलाह ॾिनी त सफ़र जारी रखियो वञे ऐं मके जे कुरैश पारां रस्तो बि रोकियो वियो, रस्ते रोकण जी कोशिशि कई हुई। उन्हनि आम रस्तो छॾे जबलनि ऐं जेको आहे टकिरियुनि मां गुज़री करे सुलह हुदैबिया पहुता। अच्छा, मीकात जे मैदान यानी कि सुलह हुदैबिया वारे हंधि पहुचण खां पोइ हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके वारनि जूं हालतूं मालूम करण लाइ कहिड़े असहाबी खे मोकिलियो? जवाबु आहे मीकात मक़ाम माना हंधि जॻह ते पहुचण खां पोइ हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके वारनि जूं हालतूं मालूम करण लाइ साहबी हज़रत बुसर बिन सुफ़ियान खे मोकिलियो। साहबी हज़रत बुसर बिन सुफ़ियान
खे मोकिलियो। ठीकु आहे। उन खां पोइ हुदैबिया हंधि पहुचण खां पोइ मके जे कुरैश जा नापाक इरादा ॾिसी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बुदैल बिन वर्का रज़ी अल्लाह के जे ज़रिए कुरैश खे पैगाम मोकिलियो त असीं सिर्फ़ु उमिरे जी नियत सां आया आहियूं, उन्हीअ करे असांखे खाना काबे जी ज़ियारत लाइ छॾियो वञे। पर कुरैश उहा ॻाल्हि न मञी, पोइ केतिरो ई बहस कयो। पोइ हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह खे ठाह लाइ पंहिंजो एलची बणाए मोकिलियो। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अना कुरैश खे हर तरह सम्झाइण जी कोशिशि कई, पर कुरैश का ॻाल्हि न मञी। पर कुरैश थोरी नरमी ॾेखारींदे चयो त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह खे अकेले हज करण जी इजाज़त ॾिजे थी। हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह अकेलो उमिरो करणु नामुनासिब सम्झो ऐं उहा आछ ठुकराई। जॾहिं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह वापसि अचण में देरि कई त मुस्लमाननि ताईं इहा अफ़वाह पखिड़िजी वई त हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह खे शहीद कयो वियो आहे। उन करे मुस्लमान सख़्तु कावड़िजी पिया ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम साहबा खे गॾु कयो ऐं फरमायो त जेसीं ताईं हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह जो बदिलो न वठंदासीं त वापसि न मोटंदासीं। पाण सॻोरा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बबूर जे वण हेठां वेही रहिया। हिकु साहबी अची हिकु साहबी जेको आहे पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे हथ मुबारक मथां हथु रखी बैत कई। हुदैबिया पहुचण खां पोइ जेको आहे हुदैबिया पहुचण खां पोइ कुरैश जी मके ॾांहुं हज़रत बुदैल बिन वर्का ज़रिए पैगाम मोकिलियो वियो, खाना काबा जी ज़ियारत लाइ छॾियो त इजाज़त जे लाइ। ठीकु आहे। हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन मके जो इलाइची कंहिंखे बणायो, सो इहो सुवालु पुछियो वेंदो आहे सुलह हुदैबिया में। जवाबु आहे सुलह हुदैबिया दौरान मुसलमाननि तरफ़ां या मुसलमाननि जो एलची मुसलमाननि जो एलची हज़रत उस्मान गनी रज़ी अल्लाह ताला अन्हा खे मोकिलियो वियो। ठीकु आहे। अच्छा, बाद में उहो बबूर जो वणु हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जे दोहरे ख़िलाफ़त में कटियो वियो बिदत जे ख़तरे सबबु। छो माना मतां घणी बिदत पैदा थिए, इन जे करे उहो वणु कटियो वियो। सो इहो सुवालु पुछियो वेंदो आहे, उहो बबूर जो वणु जिते हज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे हथ मुबारक ते जेको आहे साहबिन बैत कई हज़रत उस्मान जो जेको आहे क़तल जो बदिलो वठण लाइ, शहादत जो बदिलो वठण लाइ, सो कंहिंजे दौर में जेको आहे उहो वणु जेको आहे कटियो वियो। सो उहो बबूर जो वणु हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा जे दौरे ख़िलाफ़त में कटियो वियो। ठीकु थी वियो। अच्छा, उन खां पोइ मके जे कुरैश खे जीअं ई उन बैत जी ॼाण मिली त हू ठाह ते राज़ी थी विया। कुरैश तरफ़ां सुहेल बिन अमरू मोकिलियो वियो जेको उन वक़्तु मुस्लमान न थियो। घणे बहस खां पोइ मुस्लमाननि ऐं कुरैश विच में हिकु मुआदो तइ थियो जंहिंजा इस्लाम जी सरबुलंदी जा नतीजा ज़ाहिर थिया। हिन मुआदे खे तारीख़ इस्लाम में सुलह हुदैबिया चयो वञे थो। ठीकु आहे। सुलह हुदैबिया में कुरैश तरफ़ां हिकिड़ा शर्त रखिया विया। कहिड़ा कहिड़ा शर्त हुया? हिननि शर्तनि में चयो वियो हो त हिन साल मुस्लमान उमिरे करण खां सवाइ वापसि हलिया वञनि, ईंदड़ साल उमिरे जी इजाज़त हूंदी, पर मके शरीफ़ में सिर्फ़ु 3 ॾींहंनि जी तरसण लाइ इजाज़त हूंदी, 3 ॾींहंनि खां वधीक न तरसी सघंदा। ठीकु आहे। ॿियो जेको आहे शर्त कहिड़ो हुयो? ॿियो शर्त इहो हुयो त मुस्लमान ईंदड़ साल जॾहिं उमिरे ते ईंदा त पाण सां गॾु हथियार न खणी ईंदा सवाइ तलवार जे, तलवार बि मियाण में अंदरि हूंदी। ठीकु आहे। टियों शर्त इहो हो त
जेकॾहिं कुरैश जो को बि शख़्स मदीने मुनवरा ईंदो त मुस्लमान थींदो त उनखे मुस्लमान वापसि मोकिलण जा पाबंद हूंदा ऐं जेकॾहिं को बि मुस्लमान इस्लाम छॾे कुरैश वटि ईंदो त कुरैश उनखे वापसि मोटाइण जा पाबंद न हूंदा। ठीकु आहे। उनखां पोइ ॿियो शर्त कहिड़ो? ॿियो शर्त इहो हुयो त मुस्लमान ऐं कुरैश खां सवाइ ॿियनि क़बीलनि जे माण्हुनि खे फुल आज़ादी हूंदी त उहे कहिड़ी धुर सां गॾु थियनि। उहे चाहिनि त मुस्लमाननि सां गॾु थियनि या कुरैश सां गॾु थियनि, उहे पंहिंजे फ़ैसिले जा ख़ुदि मुख़्तियार हूंदा। ठीकु आहे। हाणे सुवालु इहो पुछियो वेंदो आहे त कुरैश तरफ़ां सुलह हुदैबिया मुआहिदे में जेको आहे कंहिंखे मोकिलियो वियो? सो कुरैश तरफ़ां सुलह हुदैबिया में कुरैश तरफ़ां सुहेल बिन उमरो खे मोकिलियो वियो। ठीकु आहे। कुरैश खे रिप्रेज़ेंट करण लाइ केरु हुयो? सुहेल बिन उमरो। अच्छा, सुलह हुदैबिया खे ॿियो छा चयो वेंदो आहे? जवाबु आहे सुलह हुदैबिया खे फ़तह मुबीन ठीकु आहे, यानी खुलियल फ़तह चयो वेंदो आहे। फ़तह मुबीन जी माना छा आहे? यानी खुलियल फ़तह। ठीकु आहे। उनखां पोइ ॿियो इहो ई सुवालु अक्सर पुछियो वेंदो आहे, सुलह हुदैबिया कंहिं लिखियो? कहिड़े असहाबी लिखियो? सुलह हुदैबिया हज़रत अली रज़ी अल्लाह ताला अन्हा लिखियो। ठीकु आहे। सुलह हुदैबिया में मुस्लमान ऐं कुरैश केतिरनि सालनि ताईं जंग न करण जा पाबंद हुया? शर्त मुताबिक़, सुलह हुदैबिया जी शर्त मुताबिक़ मुस्लमान ऐं कुरैश 10 सालनि ताईं जंग न करण जा पाबंद हुआ। इहे क्वेश्चन आहिनि जेके अक्सर सुलह हुदैबिया बाबति पुछा वेंदा आहिनि ऐं इहो पूरो वाक़ियो हुयो। थैंक यू सो मच।